मूं पक सुञाता पंहिंजा हुआ धारियुनि सां गॾु धाड़े में। संदसि चवणो त कुर्ब जा क़ैदी आहियूं तॾहिं ॿधा पिया आहियूं। धरतीअ ते धारियुनि जो कब्ज़ो थी रहियो आहे, उन जी मज़म्मत कयूं था। पुरअमन रैली खे ख़राब कंदड़नि खे सज़ा ॾिनी वञे। सनान कुरैशी जो चवणो त असां पुरअमन शहरी आहियूं, कॾहिं बि हथियार न आहिनि खंया। हिते दहशतगर्द आज़ाद आहिनि, असांखे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सनान कुरैशी ATC आॾो मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणो त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ धारियुनि सां गॾु धाड़े में। कुर्ब जा क़ैदी आहियूं तॾहिं ॿधा पिया आहियूं। धरतीअ ते धारियुनि जो कब्ज़ो थी रहियो आहे, उन जी मज़म्मत कयूं था। पुरअमन रैली खे ख़राब कंदड़नि खे सज़ा ॾिनी वञे। सनान कुरैशी जो चवणो त असां पुरअमन शहरी आहियूं, कॾहिं बि हथियार न आहिनि खंया। हिते दहशतगर्द आज़ाद आहिनि, असांखे गिरफ़्तार कयो वियो आहे। सनान कुरैशी मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई, उहा ॻाल्हि ॿोल बि अव्हां खे ॾेखारियूं पिया। हथ में हथियार खयो आहे, न को पीकासी असांजे हथनि में कलम आहिनि। वो बि असां कुर्ब जा क़ैदी ॿधा पिया आहियूं। दहशतगर्द खुलिया पिया आहिनि। दहशतगर्दनि खे हथी वठी करे मुल्क ते जेको आहे क़ाबिज़ कराए थो वञे। असांजी धरतीअ ते धारियुनि जो कब्ज़ो थो थिए। असां इन शइ जी मज़म्मत कयूं था। पुरअमन असांजी रैली, असांजी उन रैलीअ ते जिन बि इहो ग़लति कयो उन्हनि माण्हुनि खे सरेआम उन्हनि खे जेका आहे सज़ा ॾिनी वञे। पुलिस दरख्वास्त दी है, तन्या जांच करनी है। तहां केड़ी जांच करबे पुलिस? बस है पक सुञाता पंहिंजा धारियुनि सां गॾु धाड़े में कुर्ब जा क़ैदी आहियूं तॾहिं ॿधा पिया आहियूं। जी नाज़रीन, जसकम चेयरमैन सनान कुरैशी खे अॼु कराची में ATC पेश कयो वियो। उन मौक़े ते सनान कुरैशी बि ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणो त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ धारियुनि सां गॾु धाड़े में। असां कुर्ब जा क़ैदी आहियूं तॾहिं ॿधा पिया आहियूं। सनान कुरैशी जो चवणो त